भलारे महीने रमज़ान मुबारक में सॼे मुल्क जी खैरपुर में भी हथरादू महंगाई के इंतज़ामिया काबू करण में मुकम्मल नाकाम थी वई आहे। वापारी आम वापार वारियूं शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि। अघनि ते कंट्रोल वारियूं सरकारी टीमूं गाइब, दुकानदारनि जूं मनमानियूं जारी हुजण करे शहरी सख़्त परेशान। सभिनी खे ख़बर आहे रमज़ान जो महीनो अची चुको आहे। महांगाई त उहा ई रही आहे, माना काई बि शइ में रेट में सस्तो वग़ैरह न थियो आहे। जेकॾहिं सब्ज़ियुनि जा रेट कंपेयर कयो, फ्रूट जा रेट कंपेयर कयो, माना उहा ई महांगाई पर उहा ई आहे। कोई बि हिन में असांखे गवर्नमेंट जी तरफ़ खां कोई बि वग़ैरह जेको आहे न रिलीफ न आहे। न सब्सिडी जे बारे में त उहा हाणे पाण ॼाणे अगरि ॾिनी अथई त उहा शइ असांखे हिते त इम्पैक्ट कोन थो अचे पियो नज़र। बाक़ी हथों 2-3 ॾींहंनि खां वठी उहा महांगाई का थी आहे त बाक़ी उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी हाणे सस्ता बि न आहे थी। अरे ग़रीब माण्हू त उअं ई बि वेल में आहे। बाक़ी जेको हाणे अमीर आहे त उहो त बर्दाश्त करे वठी थो वञे हर हिकु शइ। बाक़ी ग़रीब माण्हूअ जे लाइ इहो तमामु मुसीबत आहे। त गवर्नमेंट खे जेकॾहिं इहा सब्सिडी जेकॾहिं तव्हां चओ था इशू कई आहे त महिरबानी करे जेको आहे न उहे रेट बि सस्ता कया वञनि। फ्रूट जा, सब्जियुनि जा रेट सस्ता कया वञनि, जीअं आम माण्हू त एटलीस्ट परचेस करे सघे न। ऐं तक़रीबन तव्हां किरियाने जे बि तव्हां स्टोर ते घुमंदव त खंडु थी वई, बेसिक शयूं जेके आहिनि, अटो थी वियो, गिहु थी वियो, खंडु थी वियो, उहे पिणु महांगा लॻा पिया। असां ग़रीब कमाइण न आहियूं साईं। 300 रुपया कमायूं था, काॾों घर जो ख़र्चो आहे। त DC आहे न सॼे ज़िले जे, साईं उन जे इंचार्ज हथ में आहे साईं। असां माज़ूरनि त इंसाफ़ कयो वञे। एॾी महांगाई पे लॻी पई आहे। महंगाई पे आहे त सही, सीधी सही आहे महंगाई पर रमज़ान शरीफ में महीनो आहे, बरकत वारो महीनो। कोई रिलीफ न आहे। इफ्तारी करणु, सेरी करणु तमामु मुश्किल थी पिया। दाल, अटो, घी वग़ैरह सभु महांगी थी वई आहे। हिन महिल इफ्तारी बि माना तकलीफ़नि सां थिए थी तमामु। ग़रीब माण्हू त ईअं सम्झो रोज़ो रखण बि हिन लाइ महाल थी विया। महंगाई ॾाढी थी वई आहे, उरूज खां मथे थी वई आहे। अटो, खंडु, पती हर शइ महांगी आहे। ग़रीब माण्हू खाइण लाइ मजबूर आहे। हिते जेका मज़ूरी आहे, 500 रुपया मज़ूरी था कनि, मज़ूर करे थो त उन 500 में गुज़ारो नथो थिए। इहा हुकूमत जी नाअहली आहे, सिंध हुकूमत जी नाअहली आहे, जेको इन्हनि ते कमु नथी करे। महिरबानी करे असां उन्हनि खे इल्तिजा कंदासीं त सिंध हुकूमत इन्हनि खाधे ते, राशन ते एहतियात करे ऐं ग़रीब जो हक़ु करे। पोयों साल 1200-1300 रुपया अन्न हुयो, हाणे 2000 रुपया अन्न। हाणे ग़रीब मज़दूर माण्हू काॾे वञे। अटो ॾिसो 70 रुपए किलो अटो लॻो पियो आहे। घी ॾिसो काॾे घी पुॻो आहे। जेके 140 रुपए किलो घी अला निकिरे, 240 रुपए किलो लॻो पियो आहे। अधु में अधु चढ़ियो, 100 रुपए किले जे मथे चढ़ियो हिते। आवाम सफ़ा ईअं बेज़ार थी वई आहे। आवाम छा करे, हाणे मज़दूर माण्हू काॾे वञे। खैरपुर में मुर्गी, नंढो गोश्त, वॾो गोश्त ऐं मच्छीअ जा अघ बि आम ॾींहंनि खां मथे मुक़ररु कया विया आहिनि। शहरनि जो चवणु आहे त असां ज़िंदगीअ में एॾी वॾी महांगाई न ॾिठी आहे। असां त का बि शइ ख़रीद करे नथा सघूं। बाज़ार में वञी ॾिसी पुछी वापसि हथे ख़ाली मोटी था अचूं। खैरपुर जे शहर में खंडु महांगी आहे, गेहूं महांगो आहे ऐं हर चीज़ महांगी आहे। भाॼी, भिंडी, तूरी, हर शइ, कपिड़ो, हर शइ महांगी आहे। ऐं दुकानदार चवनि था असांखे महांगी मिले थी, असां किथां असां कयूं। जीअं हिन वक़्तु यूटिलिटी स्टोर ते खंडु तव्हांखे कोन मिलंदी, अटो तव्हांखे न मिलंदो। अहिड़ी तरह ख़ाली दवाऊं आहिनि। इन दवाउनि सां कुझु बि न थींदो आहे। जेसि ताईं अमली कमु नथो थिए तेसि ताईं कुझु बि न आहे। असांजो त इहो ई आहे त गवर्नमेंट खे खपे त जेको आहे उन्हनि खे कंट्रोल कनि, प्राइस लिस्ट वारा अचनि ऐं उनखे ॾिसनि मार्केट खे त उहे शयूं हुते मिलनि थियूं या नथी मिलनि। इहो ॾिसणो पवंदो उन्हनि खे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतज़ामिया प्राइस कंट्रोल टीमूं जेको आहे मुक़ररु करे ऐं उन्हनि खे आम जाम मार्केटनि में मोकिले त जीअं ग़रीब माण्हू फ़ाइदो वठी सघनि। कैमरामैन जान मोहम्मद सां गॾु अली जाफ़री, सिंध TV न्यूज़, खैरपुर।